नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छठी खां ख़बर ॾींदा हलूं त ॻाढ़ो शहर जी रवासण मसामत समानी ख़ासकेली ज़ाल अब्दुल्ला ख़ासकेली रहंदड़ ॻाढ़ो शहर ज़िलो ठठो ॻाढ़े शहर में जंहिं प्लाट ते वेठल आहिनि, प्लाट में रहंदे खेसि 55 साल थी चुका आहिनि, पर मुंहिंजे प्लाट ते पकी अॾावत नथी करे सघां, जॾहिं त हिन वटि प्लाट जा मुकमल कागज़ बि मौजूद आहिनि। लेकिन ॿारहं शहर जा बाअसर सईद खेसि अॾावत करणु नथा ॾियनि। जॾहिं बि अॾावत शुरू करे थी त बाअसर जा माण्हू पुलिस जे ज़ोर सां अॾावत ढाहे भञी माई मसामत समानी जी कुझु प्लाट ते बाअसरनि सईदनि 2 दुकान बि ॾाढ जे ज़ोर ते ठाहिराया आहिनि, जंहिंजो किरायो वॾे अरसे खां वसूल करे रहिया आहिनि। असांखे हिते भिने न त असीं 7 सालनि खां अबनि ॾाॾनि खां वठी हिते ई वेठल आहियूं। असल असीं हारी लोकल आहियूं ऐं हींअर जेको सो शेर थी विया आहिनि, असीं ग़रीब माण्हू ऐं असांखे सईद नवाज़ शाह जा औलाद हो, असांखे पंहिंजो घरु नथा हलण ॾे। असीं केतिरा रहियूं करे विया आहियूं, MP न MN न कंहिं वटि का बि तंज़ीम असांखे नथी ॾे साथ, न गवर्नमेंट थी ॾे, न को ऑफिसर, न को ॿियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।